नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं पिया अव्हांखे। अॼु सिंध ऐं ॾखण बलूचिस्तान जे ज़िलनि में सख़्त गर्मी जी लहर जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि अॼु मंझंदि खां पोइ कश्मीर पोठोहार वारे इलाइक़े में उत्तर ओभर बलूचिस्तान में जुज़वी तौर ते झुराली मौसम जो इम्कान आहे। ॿिए तरफ़ पंजाब में कुझु हंधनि ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु बरसाति पइजी सघे थी। मौसमियात खाते मूजिबि त गुज़िरियल ॾींहुं सभ खां वधीक गर्मीपद सिबी ऐं तुर्बत में 49 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो हो, जॾहिं त सिंध में सभ खां वधीक गर्मीपद शहीद बेनज़ीराबाद ऐं नौकंडी में 47 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। सखर 43, हैदराबाद, डेरा गाज़ी खान, डेरा इस्माइल खान 41, मुल्तान 39, पेशावर, मुज़फ़राबाद 38, कराची 37, कोयटा 36, गिलगित 35 ऐं लाहौर में 33 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते मूजिबि सिंध में गर्मी जी शिदत खे नज़र में रखंदे बुज़ुर्गनि, ॿारनि ऐं मरीज़नि खे मंझंदि जे वक़्तु गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण खां पासो करणु घुरिजे। अहम ख़बर नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॾियूं पिया। अॼु सिंध ऐं ॾखण बलूचिस्तान जे ज़िलनि में सख़्त गर्मी जी लहर जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि अॼु मंझंदि खां पोइ कश्मीर पोठोहार वारे इलाइक़े ऐं उत्तर ओभर बलूचिस्तान में जुज़वी तौर ते झुराली मौसम जो इम्कान आहे। ॿिए तरफ़ पंजाब में कुझु हंधनि ते तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां गॾु बरसाति पइजी सघे थी। मौसमियात खाते मूजिबि त गुज़िरियल ॾींहुं सभ खां वधीक गर्मीपद सिबी ऐं तुर्बत में 49 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो हो, जॾहिं त सिंध में सभ खां वधीक गर्मीपद शहीद बेनज़ीराबाद ऐं नौकंडी में 47 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। सखर 43, हैदराबाद, डेरा गाज़ी खान, डेरा इस्माइल खान 41, मुल्तान 39, पेशावर, मुज़फ़राबाद 38, कराची 37, कोयटा 36, गिलगित 35 ऐं लाहौर में 33 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते मूजिबि सिंध में गर्मी जी शिदत खे नज़र में रखंदे बुज़ुर्गनि, ॿारनि ऐं मरीज़नि खे मंझंदि जे वक़्तु गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण खां पासो करणु घुरिजे।